नाज़रीन, वार्ड नंबर 9, 10, 11 ईदल पाड़ो गुलाम हुसैन कॉलोनी समेत मुख्तलिफ़ इलाक़नि में पीअण जे पाणी जो बहरान शिद्दत इख्तियार करे हुए आहे। असां इन वक़्तु मौजूद आहियूं वाटर सप्लाई जे तलाइन ते, जिथे पाणी त मौजूदु आहे लेकिन मज़कूरा इलाइक़नि में पब्लिक हेल्थ इंतज़ामिया तरफ़ां पाणी जी सप्लाई न पई ॾिनी वञे, जंहिं सबबु इलाइक़े वासी सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अचो त मुतासिरा इलाइक़े जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हू हिन वक़्तु कहिड़े मसइलनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। 50 कालू कंदा एसडीओ के इकबाल गोरी के जेको सो मोहम्मद यूसुफ के बार बार कालू कंदा फोनू कंदा खणनि, चाहे असां पाणी उंज मरी रहिया आहियूं, अवाम उंज मरी रही आहे। हिते जेको हिननि खे शराब मां इन्हनि मां जेको सो पंहिंजी मन मस्तियुनि मां टाइम कोन थो मिले हिननि खे। टैंकर फी टैंकर 1500 रुपया हींअर बि तव्हां हींअर हलो पाड़नि में 15 टैंकर 20 टैंकर शहर में घुमनि पिया, ऐं शाम जो माण्हुनि खे चवंदा असां वटि पाणी कोन्हे। पाणी जा तलाव तव्हां वञी चेक करियो पाणी केतिरो बीठो आहे, ऐं उनखे अलावा अगरि हीअ असांखे पाणी मुहैया नथा कनि त असांजो हीउ धरणो जारी रहंदो। हिते भला अवाम कहिड़ो ज़ुल्म कयो आहे, कहिड़ो ॾोह कयो आहे, छा कयो आहे हिते? असांजा पूरो ज़ुल्म आहे। अॼु 20 ॾींहं गुज़री चुका आहिनि, बरसाति ख़तमु थी वई पर पाणी न आहे। हीअ छाजे लाइ? पर टाउन ऑफिसर ॿिया पाणी वारा इहे अमला आहिनि किथे? पाणी जेको नथा छॾनि, एॾा के ज़ालिम आहिनि, ज़ालिमनि बि पाणी बंदि कयो, उहो साॻी अॼु दौर अची वियो आहे जेको ज़ालिमी पाणी नथा ॾियनि। असां वटि हालत इहा आहे त जॾहिं खां वठी बरसातूं पियूं आहिनि ऐं जेको हिते जो ड्रेनेज सिस्टम आहे उहो नाकारा थी वियो जुॾे जो हिन पासे जो ख़ासि तौर ते उभरंदियुनि कॉलोनियुनि जो, उन जे करे जेको पीअण जे पाणी जूं जेके लाइनूं आहिनि उन्हनि में गटर नालियूं मिक्स थी वियूं आहिनि ऐं उहो गंदो पाणी जेको अचणु लॻो। पर हाणे हालत इहा आहे त हींअर तलाउ भरिया पिया आहिनि, पाणी तमामु घणो पियो आहे, उनजे बावजूद बि गुज़िरियल 8 ॾींहंनि खां वठी हिननि पूरनि इलाइक़नि जो पाणी बंदि आहे। हिते तव्हांखे पाणी को वार्ड नंबर 9 वार्ड नंबर 10 इन्हनि में तमामु वॾी शिकायत आहे। ईदल पाड़ो भट्टी मोला हिन पासे जेके इलाइक़ा आहिनि ऐं उनजे बारे में इंतिज़ामिया खे चई थका आहियूं, उन्हनि एतिजाज कया आहिनि, माण्हुनि गोड़ कया आहिनि, पर पोइ बि को ॿुधण वारो कोन्हे। तंहिंजे करे असीं मुतालबो था करियूं त हिते जेको पहिरीं ॻाल्हि त ड्रेनेज जो मसइलो हल करे हितां जे माण्हुनि खे पीअण जो पाणी फराहम कयो वञे। सरकार जी नाअहली जे करे हिकिड़े तरफ़ सॼे हिन इलाइक़े खे पाणी में ॿोड़ियो वियो आहे ऐं ॿियो वॾो अलमियो वियो आहे जो एतिरो सॼो पाणी ॿोड़ण खां पोइ असां वटि पाणी लप पीअण जे लाइ कोन्हे। माना वाटर सप्लाई वारो इहो सॼो निज़ाम धर्म भरम थी वियो आहे। हीउ तलाइनि जो पाणी जेको आहे शहर जे मख़सूस इलाइक़नि में ॾियनि था, पर वार्ड नंबर 9, 10, 11 माना जेके ग़रीब आबादियूं आहिनि सिंधी माण्हुनि जूं, उन्हनि खे नज़रअंदाज़ करे उन्हनि जो पाणी वाणी मुकमल तौर ते बंदि कयो आहे। असां हिकिड़े पासे ग़रीब मिसकिन मज़लूम पोरियत माण्हू जेके आहिनि हिन ॿोॾी सूरत में अटे खे कोन था पुॼनि, उहो माण्हू हाणे पैसनि सां पाणी वठी कीअं पींदा? जॾहिं पाणी जूं खोटूं हूंदियूं आहिनि तॾहिं बि कोन पहुचाईंदी आहे। हींअर जॾहिं पाणी आहे तॾहिं बि जेको वाटर सप्लाई में पाणी हूंदे बि हू जेके कोन पिया ॾियनि। असीं इन जेको रवैये जी मज़म्मत था कयूं इन्हनि जी, ऐं जुडो इंतिज़ामिया खे ख़ासि तौर ते जेको हाणे एडमिनिस्ट्रेटर थियो आहे AC साहब, उन्हनि खे इहो असीं चऊं था त फौरी तौर ते हिननि पाड़नि मंझि सॼनि गुलाम हुसैन कॉलोनी 9 वार्ड 10 वार्ड 11 वार्ड हेॾा वार्ड नंबर 4 इन्हनि माण्हुनि वटि पाणी पहुचे ई कोन थो। पैसनि सां माण्हू हींअर फसल लुड़ी विया हलिया, माल लुड़ी विया, ॿिया सभु शइ विया हलिया, हाणे माण्हू पैसनि सां पाणी किथां वठनि? के अंदर वार्ड नंबर 9, 10, 11 और मुतल्लिका तमाम सिटी की बात करूँगा, और इस तरफ वार्डों की बात मैंने इस वजह से की है क्योंकि यहाँ पर पानी का गुज़िश्ता 20 से 25 दिन से मसला है, और अगर पानी आ रहा है तो उसके अंदर गटर का पानी मिक्स है और कड़वा किस्म का पानी है, जिसके अंदर बहुत सी बीमारियाँ हमारे इलाके के नौजवान बच्चों को, बड़ों को, बुज़ुर्गों को लग चुकी है। और टैंकर माफिया जो है इधर सरगर्म है, 2000 से 2500 रुपये का टैंकर दे रहा है। और पब्लिक हेल्थ वालों से जुडो AC से DC साहब से ये रिक्वेस्ट है कि बराबर सर होश के नाखून ले, ये हम गवर्नमेंट को हम टैक्स देते हैं, बुनियादी हकूक़, हमारा हक मांगना हमारा हक है, पर मसला ये है कि ये टैंकर माफिया और बड़े माफिया जो लोग हैं ये अपने आप को कैश करवा रहे हैं, और गरीब जो 300 रुपये दिहाड़ी कमाने वाला वो रोज़ी की तरफ आटे की करेगा कि पानी के लिए एहतजाज करता फिरेगा। 15 दिन से जो इनके पब्लिक हेल्थ वालों के पीछे लगे हुए हैं, हम इनको बोलते हैं कि हमें अपने पानी फराहम किया जाए, ये हमें गंदे नालों का पानी दे रहे हैं। और हमने काफ़ी दफ़ा इनको बोला है तो ये बोलते हैं हमारे पास जो है वो यही पानी मुहैया करेंगे, और ये पानी पैसों से बेच रहे हैं। तो 2-2 हज़ार का टैंकर पब्लिक हेल्थ वाले बेच रहे हैं, और हमारी कोई आवाज़ नहीं सुनी जा रही। तो बराए मेहरबानी करके इस आवाज़ को उठाया जाए और हमारे जो है वो जायज़ मुतालबात हैं वो पूरे किया जाएँ। जुडे में गटर मिलियल लाइननि में पीअण जो पाणी अचे पियो, जेको पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट वारनि जो अहम हिकिड़ो आहे इदारो आहे पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट। उन्हनि जो कमु आहे त असांखे जुडे में पीअण जो साफ़ पाणी ॾियनि, छो जो असां हिकु त जुडे ते कुदरती आफ़तूं पंहिंजी जॻह ते आहियूं, लेकिन असांजी इंतिज़ामिया कंहिं बि कम जी कोन आहे। छा आहे बाला ऑफिसरनि खे त असां वटि कॉलोनियुनि में पाणी ठुप कोन थो अचे, जीअं असगर कॉलोनी आहे, आबिद कॉलोनी आहे, कच्छी कॉलोनी आहे,
आहे इनमें पाणी बिल्कुलु ना बराबरि अचे थो, जेको अचे थो उहो तमामु गंदो पाणी आहे, पीअण जे लाइक़ु कोन्हे। उहो पाणी पीअण सां ॿार बीमारी में मुब्तला थी विया आहिनि। असांजो इहो मुतालबो आहे वस वारनि सां त असांखे पाणी जे मुताले में मसइलो हल करे ॾिनो वञे। नाज़रीन, जीअं त पीअण जे पाणी खां मुतासिरा इलाइक़नि जे माण्हुनि ऐं एहतजाज में शरीक अॻवाननि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो इहो ई चवणु आहे त पब्लिक हेल्थ इंतिज़ामिया पीअण जो पाणी पैसनि एवज़ विकिरो करे रहिया आहिनि। हुननि DC मीरपुर ख़ासि समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त पीअण जे पाणी जी फ़राहमी खे यकीनी बणाइण में पंहिंजो किरदारु अदा करनि। कैमरामैन आबिद अंसारी सां गॾु इसाक सागर भट्टी, अवामी आवाज़ TV, जुडो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।